काज़ी अहमद लगे कोट फ़कीर हाजी मियादाद चांडियो सैलानी थे सिंध जे मशहूर सुगड़ फ़कीर हाजी मियादाद चांडियो सैलानी सूफ़ी फ़नकारन कामरान अली चांडियो ऐं रिज़वान अली चांडियो पारां शहीद गुलाम अब्बास चांडियो जी याद में ऑल सिंध मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कई वई। क्रिकेट टूर्नामेंट जो इफ्तिताह डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इबरार अहमद जाफ़र बिन कयो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर इबरार अहमद जाफ़र पीपी एमपीए गुलाम कादिर चांडियो पीपी तालके काज़ी अहमद जिसलर अब्दुल गनी जमाली हाजी खान लाखो पीर असद अली शाह जिलानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना सबबि पूरी दुनिया समेत पाकिस्तान पिणु सख़्तु मुतासिर थियो आहे। हुन चयो त कोरोना सबबि किथे बि रांदियुनि जा प्रोग्राम न थिया आहिनि। हीअ पहिरीं टूर्नामेंट थी रही आहे जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ 12 ज़िलनि जूं 28 टीमुनि हिसो वरितो आहे। ख़ुशी थी रही आहे जो 15 सेप्टेम्बर खां तालीमी इदारा खोले रहिया आहिनि। सिंध चवणो हो त असां जस था ॾियूं फ़कीर हाजी इमदाद चांडियो सैलानी कामरान अली चांडियो ऐं रिज़वान अली चांडियो खे जन टूर्नामेंट जो वॾो प्रोग्राम करायो आहे। क्रिकेट टूर्नामेंट जे इफ्तिताही तक़रीब में पीपीआई अॻवान बहार खान मरी हाजी अनवर सातो शबीर चांडियो मोहम्मद मिठल जतोई हज़ार खान जतोई रज़ा धारेजो रमज़ान लाशारी शिरकत कई।